बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। आसान सिंधी मैट्रिक क्लास कल जेको पढ़ियो असीं असां नज़म उन जा जेको आहे सो ॿ शेर ऐं उन जी तशरीह सम्झाइणी लफ़्ज़ माना मां तव्हांखे सम्झायूं ऐं अॼु वधीक जेको आहे सो ॿिनि शेरनि जी ऐं रिपीट कयां थो शाइर जी सामान्य बायोग्राफी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां हुनखे यूट्यूब ते ॿुधी करे ऐं ॾिसी करे तव्हां हुनते नोट लिखी सघो। बणायूं सुख जो को संसार जो मौज़ू आहे हिन गीत जो शाइरी इहो जो जेको लिखियलु आहे अब्दुल करीम गदाई। अब्दुल करीम गदाई 1 जनवरी 1901 ते जैकबाद शहर में पैदा थियो। असुल नालो संदसि अब्दुल करीम गदाई जेको आहे संदसि तख़लुस आहे। तख़लुस जीअं ॿुधायो मां तव्हांखे शाइराणो नालो असुल नालो लिकाए करे जेको शाइराणो नालो हूंदो आहे उनखे ज़ाहिर कयो वेंदो आहे, तख़लुस चयो। पाण 1 जनवरी 1901 ते जैकबाद, पुराणो नालो जैकबाद खानगढ़ में पैदा थिया। पाण जेका नौकरी कयनि सर्विस कयनि सॼी ज़िंदगी में पोस्ट ऑफिस खाते में नौकरी कयनि। पोस्ट ऑफिस खाते में मुकमिल नौकरी करण खां पोइ रिटायर थियण खां पोइ पाण जेको आहे साफ़ सां वाबस्ता रहिया, मीडिया सां अख़बार में कमु कयनि। पाण सुठो शाइर हुयो सिंधी अदब जो ऐं 3 किताब शाइरीअ जा लिखियईं, जीअं बि की मां तव्हांखे नाला लिखाया हुआ, वरी रिपीट कयां थो। साणीअ जा सूर पखड़ाई पमाए ऐं पैमाने ते पैमानो। ऐं चोथों जेको किताबु खानगढ़ खां जैकबाद ताईं, जैकबाद खानगढ़ खां जैकबाद कीअं थियो उहो तारीख़ जे बारे में लिखियो अथनि। पाण पंहिंजे शहर जी सुठी मालूमात रखंदो हुयो ऐं पाण पंहिंजे शहर जी तारीख़ लिखी करे ऐं शहर खे अमर करे छॾियो। ठीकु आहे। हिते अमन प्यार मोहबत सां रहण जी ॻाल्हि करे थो, उन में नज़म लिखियो अथई गीत वारी सिंफ में। त ॿी जेको आहे सो पढ़ंदासीं। ज़ातियूं पातियूं फ़ख़्र वॾायूं रंग नस्ल जूं सभु अरदायूं। ज़ात पात ऐं फ़ख़्र वॾायूं जेके आहिनि, ज़ात जे करे माण्हू पंहिंजो पाण खे फ़ख़्रु कंदो आहे, इहे शाइर नज़र में न रखणु घुरिजनि। ऐं रंग ऐं नस्ल जे करे जेके माण्हू पंहिंजो पाण खे आला ऐं उत्तम सम्झनि था ऐं ॿियनि खे घटि सम्झनि था, इहे सभु अरदायूं आहिनि, हिकिड़े क़िस्म जा ज़ुल्म आहिनि। जंग फ़साद जो बाहिस इहे जंग ऐं फ़साद, जंग हिकु वॾी थींदी आहे मुल्की लेवल ते, फ़साद नंढा टेड़ा या सबब बणजनि था अॻिते हली करे, चाहे उहो रंग ऐं नस्ल जी, ज़ात पात जी, पंहिंजे मुल्क में जेको आहे तफ़रीक़ हुजे या इंटरनेशनल लेवल ते तफ़रीक़ हुजे, इहे सभु जंग ऐं फ़साद जो। ठीकु आहे। त कंटिन्यू कयूं था। त इहे छा आहिनि, जंग जो बाहिस बणजनि था, फ़साद जो बाहिस बणजनि था। फ़ख़्रु वॾायूं रंग ऐं नस्ल जूं। अमेरिका जहिड़े मुल्कनि में, ॿियनि मुल्क में ॾिसी रहिया आहियो, नंढनि नंढनि ॻाल्हियुनि ते वॾा फ़साद थींदा आहिनि। अंदरूनी मुल्क में मसइला थींदा आहिनि नस्ल ऐं रंग ते। इहे ज़हर संदो प्रचार आहे, इन जी जेका वधाउ आहे, तबलीग आहे, स्प्रेड आहे, पखेड़ आहे, उहो ज़हर जो मिसल आहे। ऐं ज़हर कंहिंखे चए थो छॾींदो न आहे, हर शइ खे मारींदो आहे। बणायूं सुख जो संसार, इन्हनि शयुनि खे छॾे करे असां को पाण जो हिकिड़ो संसार ठाहियूं, दुनिया ठाहियूं जंहिंमें सुख ऐं अमन हुजे। 3 नंबर शेर, जंगो जदल आहे चौधारी, इंसान जो रतो आहे जारी, साड़ी आहे दुनिया सारी, नफ़रत जे प्रचार, बणायूं सुख जो को संसार। हर तरफ़ चौधारी, हर तरफ़ मुल्क में ॿाहिरि दुनिया लेवल ते हर तरफ़ इन्हनि मसइलनि जे करे, इन्हनि ॻाल्हियुनि जे करे जंग ऐं जदोल आहे ऐं इंसाननि जो रत यानी क़तल जारी आहे इन्हनि नंढनि नंढनि ॻाल्हियुनि जे करे। ऐं सॼी दुनिया जेको आहे सो इन जंगो जदल साड़े छॾी आहे, ख़तमु करे छॾी आहे, नफ़रत जी पर। ठीकु आहे। टियों जेको आहे जे मां नज़म शेर पढ़ियो हुनजी तव्हांखे ॿुधायां थो त शाइर चवे थो त जो तरफ़ जंग ऐं फ़साद जहिड़ा छाजे करे आहिनि, इंसान जो क़तल छाजे करे आहे, इन नंढनि ॻाल्हियुनि जे करे। रंग ऐं नस्ल फ़ख़्रु वॾायूं, ज़ात पात सिस्टम में आहियूं, सारी दुनिया आहे, सारी सॼी दुनिया हिन में वकड़ में अची वई आहे। पंहिंजे इर्द गिर्द माहौल में जेकॾहिं ॾिसूं त नंढनि नंढनि ॻाल्हियुनि ते ज़ात पात ते वॾा जहिड़ा थींदा आहिनि। त इहे जो न करणु घुरिजनि ऐं इहा नफ़रत जी प्रचार खे रोकणु घुरिजे ऐं इन्हनि खे छॾे करे असांखे पंहिंजे को अलॻि संसार, को दुनिया, को जहान ठाहिणु घुरिजे जंहिंमें इहे ॻाल्हियूं न हुजनि ऐं सुख ऐं अमन हुजे, जंहिंमें हर फ़िरके हर मज़हब जो माण्हू सुकून सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे। रंग नस्ल सभु ढोंग अजाया, सभु बहाना आहिनि बेकार, अजाया बेकार आहिनि, पेट बुखे सभु सांग वणा, सिर्फ़ु बुख जे करे, हिर्स ऐं लालच जे करे जेको आहे माण्हू ड्रामो कनि था, लड़ाइनि जो, जहिड़नि जो, झगड़नि जो। गोरे में छा, कारे में छा, साॻियो आहे सकार। अलाह साईं त हर कंहिंखे तख़लीक़ कयो आहे, तख़लीक़ न अलाह ताला आहे। पोइ चाहे कहिड़े बि नस्ल जो हुजे, कहिड़े बि रंग जो हुजे, कारो हुजे, गोरो हुजे, पर आहे मालिक जी मख़लूक, उन्हनि सां असांखे उहो ई प्यारु करणु घुरिजे जीअं अलाह साईं उनखे हर शइ रोज़ी ऐं हर शइ ॾिए थो, असांखे बि उन्हनि जी ईअं परगोर
वार मदद करणु घुरिजे। अचो त हिननि ॻाल्हियुनि खे नंढियुनि ॻाल्हियुनि खे छॾे करे सभु हिकिड़ो को संसार ठाहियूं, दुनिया ठाहियूं, जहान ठाहियूं, सुख जो हुजे, अमन हुजे, प्रॉस्पेरिटी हुजे। उन खां पोइ मश्क त हेठियनि सवालनि जा जवाब ॿ सवाल त सवला आहिनि, आसान आहिनि। जंग ऐं फसाद जो बाहिस कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि? जंग ऐं फसाद जो हेठियूं ॻाल्हियूं बाहिस आहिनि, सबब आहिनि। कहिड़ियूं? ज़ातियूं, पातियूं, फ़ख़ुर ऐं नस्ली जेको आहे फ़र्क़ु रखणु, इम्तियाज़ रखणु, इहे जंग जो बाहिस आहे। पहिरियों सवाल, जंग ऐं फसाद जो बाहिस कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि? जंग ऐं फसाद जो बाहिस हेठियूं ॻाल्हियूं जा ही ॻाल्हियूं आहिनि। ज़ात पात, फ़ख़ुर ऐं रंग ऐं नस्ल छाजो आहिनि? जंग ऐं फसाद जो बाहिस बणजंदियूं, अॻिते सबब बणजंदियूं। नफ़रत जे प्रचार जो कहिड़ो नतीजो निकिरे थो? नफ़रत जे प्रचार जो, प्रचार माना आम करणु, नफ़रत जे प्रचार जो नतीजो इहो निकिरे थो त जेको आहे सो मुल्की लेवल ते या इंटरनेशनल लेवल ते माण्हू जेको आहे सो फसादनि में ऐं जंगनि में वकोड़जी वञे थो। उन खां पोइ ॾिसो, लफ़्ज़ जेके मां माना तव्हांखे लिखायूं आहिनि उहे साॻिया हिते आहिनि, उन में लिखियल आहिनि। बाक़ी मां तव्हांखे नोट्स सभु मोकिलिया आहिनि ऐं इहे मुख़्तसिर वीडियो जेको आहे तव्हां ॾे अपलोड करे रहियो आहियां। तव्हां यूट्यूब ते ॾिसी करे इन चैप्टर खे मुकमिल करे सघो। ठीकु आहे। हैव यू नाइस डे। ख़ुदा हाफ़िज़।